इन वक्त असीं एलएस बचाव बंद करमपुर वटि मौजूद आहियूं। हिते पाणी वॾी स्पीड सां दरियाए सिंध में दाख़िल थिए पियो। हिते तव्हांखे कुझु लाइव फुटेज मां तव्हांखे ॾसियां त हे पाणी ॾिसो, हिन पाणी जी जेका रफ़्तार आहे उहा इंतिहाई ज़बरदस्त रफ़्तार आहे ऐं हे पाणी सिधो दरियाए सिंध में जेको आहे दाख़िल थी रहियो आहे। वॾी स्पीड आहे हिन जी ऐं हिन कट खे वधीक वॾो करण जे लाइ क्रेन मशीन जेका कमु करे रही आहे। इंशाअल्लाह मुश्किल वक्त घणो कोन रहंदो। हे पाणी तमामु ज़बरदस्त स्पीड सां हिन कट खां जेको दरियाए सिंध में ड्रेन आउट थिए पियो। हिते तव्हां लाइव फुटेज ॾिसंदो। असां हिन खे हिते पॉइंट ते अची कवर कयो आहे ऐं तव्हां सभिनी दोस्तनि काफ़ियुनि जो इहो हो त जेके कट लॻियल आहिनि उतां केतिरो पाणी वञे पियो। त हितां तव्हां अंदाज़ो लॻायो हीउ पाणी तमामु सुठी ऐं ज़बरदस्त स्पीड सां जेको आहे दरियाए सिंध में छोड़ थी रहियो आहे ऐं हिन कट खे वधीक अञा वधाइण जे लाइ वर्क जारी आहे। तव्हां हिते ॾिसंदो त हे जेका क्रेन मशीन आहे उहा कमु करे पई थी ऐं हिन कट खे भाउ घणो तव्हां पहुचायो आहे? हे घणो कट पहुचायो अथव हिनमहिल ताईं? हिनमहिल ताईं 500 फुट भाउ पहुचाए चुकिया आहियूं। अच्छा, अञा वधायोसि पिया? 500 फुट ॿिया बि वधाईंदासीं। 1000 फुट ताईं कंदो? 1000 फुट ताईं कंदासीं। छा था सम्झो केतिरी लांथ आहे दरिया में? दरिया में पाणी वॾी स्पीड सां निकिरे पियो दरिया में वॾी स्पीड सां। अच्छा, हे लाइव फुटेज तव्हां ॾिठा हे दोस्त जेको आहे कमु करे रहियो आहे। हितां खां फुटेज में मां तव्हांखे हीअ शइ शेयर कयां। हिन कट खे वधीक वधाइण जे लाइ बि जेको आहे क्रेन जेका कमु करे पई, तव्हां ॾिसंदो फुटेज पाणी वॾी स्पीड सां जेको आहे निकिरी रहियो आहे। इंशाअल्लाह सेवण शरीफ़ जे 5 यूनियन काउंसिल मां जल्द पाणी जेको आहे निकिरी वेंदो। अलाह में बहितरी जी उमेदु आहे। पाणी तव्हां हिते ॾिसंदो त मंसूर जो साओ पाणी दरिया जे पाणी सां मिक्स थींदो हितां निकिरे पियो थो ऐं तमामु वॾी स्पीड सां निकिरे पियो थो। मां सम्झां थो जी मशीन खे ई पाणी जेको आहे छिके थो वञे। ज़बरदस्त स्पीड आहे। हाणे तव्हां हे मशीन जो क्रेन जो चंबो हिते रखनि था, हितां खां ॾिसिजो तव्हां 10 फुट ई हेठि आहे। हितां खां पाणी ज़बरदस्त ॾिसो तव्हां निकिरे पियो। हिते असीं एलएस बचाव बंद करमपुर वटि मौजूद आहियूं। करमपुर खां दरियाए सिंध में पाणी वॾी स्पीड सां निकिरे पियो थो। मां तव्हांखे पहिरियां जेको मोरलख पॉइंट ॾेखारी उतां पाणी निकिरे पियो। ॿियो हीउ पॉइंट आहे, 2 कट आहिनि, ॿिन्हिनि कटनि तां ज़बरदस्त लहे पियो पाणी ऐं जेको असांखे अंदाज़ो आहे त तक़रीबन दरिया 3 खां 4 फुट लथल आहे, जंहिंजे करे हीउ पाणी तमामु ज़बरदस्त स्पीड सां निकिरे पियो थो। लाइव फुटेज तव्हां ॾिसंदो पाणी ज़बरदस्त स्पीड सां दरिया सिंध में दाख़िल थिए पियो। इंशाअल्लाह जेका हीअ फुटेज त असां ॾिसूं पिया था त इन हिसाब सां जल्द मंसूर जा जेके सेवण जा यूनियन काउंसिल जेके ॿुॾा आहिनि उन्हनि जो जल्द पाणी दरिया में ड्रेन आउट थी वेंदो। हे तमामु ज़बरदस्त फर्स्ट क्लास स्पीड सां पाणी मंसूर जो दरिया में छोड़ थिए पियो। हिन कट खे 500 फुट खां वधीक ई कट आहे। इन खे अञा वधायो पियो वञे। वर्क जेको आहे हिते जारी आहे। क्रेन तव्हां ॾिसंदो असां हुते मौजूदु आहियूं पॉइंट ते। हिते ही कटनि था माण्हुनि जो इहो त काफ़ी दोस्त पुछनि पिया त इहे छा इन्हनि कटनि मां वाक़ई पाणी निकिरे पियो थो। त मां हिते लाइव मंज़र तव्हां सभिनी खे ॿुधायां थो। हिन रिपोर्ट खे वधि मां वधि शेयर कयो जीअं सभिनी दोस्तनि ताईं पहुचे। पाणी जेको आहे
वॾी ज़बरदस्त स्पीड सां तालके सेमण जी 5 यूनियन काउंसिल में जेको आहे उतां खां दरिया में वञे थो। दरिया में तक़रीबन जेका हिते लाथ असांखे नज़र पई अचे उहा तक़रीबन 3 खां 4 फुट लाथ आहे जंहिंमां इहो पाणी जेको दरिया में छोड़के पियो वञे। बिल्कुलु नूर जमाली भाउ 2 फुट खां वधीक दरिया लथो आहे त जेका राउंड फिगर आहे दरिया में लाथ जी उहा 3.5 फुट खां मथे आहे। इन करे जेको आहे पाणी तमामु सुठी स्पीड सां निकिरे पियो थो। हिन साइड जेको पाणी आहे उहो 10 फुट पाणी तक़रीबन हिते आहे, अञा बि मथे आहे मुंहिंजे ख़्याल में 10 फुट खां वधीक हिते पाणी आहे ऐं हेॾां जेको आहे 7.5 फुट पाणी आहे। त इन हिसाब सां अंदाज़ो लॻाए 3.5 फुट खां वधीक जेको आहे दरिया में लाथ आहे, हीउ पाणी दरिया सिंध में दाख़िल थिए पियो ऐं हीउ कट 500 फुट आहे, हिन खे वधीक वधायो पियो थो वञे। त इनशाला सेवन जी 5 यूनियन काउंसिल जो पाणी हितां खां ईअं ड्रेन आउट थिए पियो थो ऐं इनशाला हितां खां जेको मंछर जे बंद ते जेको दबाव आहे उहो बि जल्द घटिजी वेंदो ऐं कुझु ॾींहंनि जे अंदरि मां सम्झां थो तक़रीबन 2 ॾींहंनि जे अंदरि पाणी मंछर जो काफ़ी लाथ खाईंदो। हे जेको बोर्ड जो पाणी 5 यूनियन काउंसिल में दाख़िल थियो उहो हितां ज़बरदस्त स्पीड सां निकिरी रहियो आहे। लाइव फुटेज मां तव्हांखे ॾेखारिया आहिनि। मीर सारिंग जमाली साहब असांजो पंहिंजो किरदारु ई आहे त जेको आहे पॉइंट ते बीही करे उन शइ खे ख़बर कयूं त केतिरो पाणी निकिरे थो। हेॾो न क्रेन बि हिते ज़बरदस्त कमु करे बि हिन खे कट खे अञा वधाइनि पिया था। हिन खे वठी बस 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 थोड़ो बस 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 थोड़ो हिते आवाज़ हाणे माइक जो इस्तेमालु कयो त जीअं आवाज़ क्लियर अचे। हिते पंहिंजो जेको LS बचाव बंद करमपुर आहे इन खे 500 फुट खां वधीक वधायो पियो थो वञे। पाणी यकीनन ज़बरदस्त स्पीड सां निकिरे पियो थो। तव्हां फुटेज में ॾिसंदो ऐं मां दादू जे दोस्त कुझु मैसेज कया आहिनि, मां हुनखे ॿुधायां थो त अल्लाह कंदो इनशाअल्लाह हीउ पाणी जल्द 5 यूनियन काउंसिल मां निकिरंदो ऐं तव्हां ते जेको MNV ड्रेन आहे उन ते जेको दबाव आहे पाणी जो उहो बि घटिजी वेंदो। छो जे MNV ड्रेन खां पाणी मंछर में थो वञे। मंछर जो पाणी बाग यूसुफ वारे कट खां हेॾे पहुतो आहे, हितां खां पाणी दरिया सिंध में दाख़िल थिए पियो। त जेको आहे इनशाअल्लाह अल्लाह मां बहितरी जी उमेदु आहे त जल्द अज़ जल्द ही पंहिंजो पाणी हितां खां ड्रेन आउट थी वेंदो ऐं असांजो दादू शहर बांसदाबाद शहर बि इनशाअल्लाह महफ़ूज़ रहंदो। ऐं जेको आहे हिते दरगाह हज़रत करंदड़ लाल शहबाज़ जे गाज़ी नशीन जेको सजादा नशीन हो उन सां थोरी देरि पहिरियां ॻाल्हि थी। हुनजो इहो चवणो हो त जेके मोरलख ऐं दानिस्तर नहर जा एंडिंग टेल आहिनि इन्हनि खे इहे 4 हुते 5 दरवाज़ा आहिनि, हिते मुंहिंजे ख़्याल में 4 खां 5 दरवाज़ा आहिनि। इन्हनि जी जेका क्वांटिटी आहे इन खे ट्रिपल कयो वञे, पोइ उन खां बाद में हीउ कट ॾियण जी का ज़रूरत कोन पवंदी ऐं हिन कट ते फ़िलहालु ॾिना पिया था वञनि ऐं जॾहिं हीउ पाणी ड्रेन आउट थी वेंदो त पोइ हिननि खे बंदि करण बि वॾो हिकिड़ो इंतिज़ामिया जे लाइ चैलेंज हूंदो, जेके इंतिज़ामिया खे पूरो वक़्तनि ते जेको आहे सही नमूने सां करिणो पवंदो। हितां खां रूट जेको वञे थो पंहिंजो उहो मुख़्तलिफ़ जॻहियुनि खां कटियल आहे ऐं हिन वक़्तु हिते 2 कट लॻियल आहिनि जिन मां पाणी ज़बरदस्त तरीक़े सां ड्रेन आउट थिए पियो थो। हीउ लाइव फुटेज मां तव्हांखे ॾेखारियां। तव्हां होॾे ॾिसंदो त दरिया सिंध जो पाणी ऐं मंछर जो पाणी जेको साओ आहे उहो पाण में तव्हांखे वाज़े नज़र ईंदो हूंदो। हितां पाणी ज़बरदस्त स्पीड सां निकिरे पियो थो। हिन ई स्पीड सां पाणी जेकॾहिं कंटिन्यू रहियो ऐं हिन कट खे जेको वधायो अथनि इन खे जीअं वधीक वधाईंदा त इनशाअल्लाह 2 खां 3 ॾींहंनि जे अंदरि हीउ टोटल जेको आहे मामिलो इनशाअल्लाह क्लियर थी वेंदो ऐं 5 यूनियन काउंसिल जो काफ़ी बार झको थी वेंदो ऐं मंछर ढंढ में जेको दबाव आहे पाणी जो उहो बि ख़तमु थी वेंदो, प्लस में MNV ड्रेन ते जेको दबाव आहे उहो बि ख़तमु थी वेंदो। कैमरामैन टीम सां गॾु यासिर शोरो, प्रेस क्लब बांसदाबाद। हाँ एंड